असी डिप्टी कमिश्नर जैकाबाद के गुजारिश था कयूं त ही बाईपास है तालके गड़ी खेरे जो सिटी गड़ी खेरो ही बाईपास है। ही उस्ताद मोहम्मद रोड है। ही जेको है तो उस्ताद मोहम्मद रोड है परियां। इन खां पोइ ही जेको पानी है ही जेको है क्रॉसिंग है बाईपास जो इन्हीं जे लाइ मां गुजारिश कयां तो डिप्टी कमिश्नर जैकाबाद मुख्तियार कार AC गड़ी खैरो उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे ही जेको पाणी आहे ही जेको आहे त शहर खे ॿोड़ण जो हिकिड़ी प्लानिंग आहे। गड़ी खैरे खे पाणी ही जेको आहे त उन खे ॿोड़ण जो प्लानिंग आहे। उन लाइ जेको आहे त गुज़ारिश आहे त महिरबानी करे हिन जो कट बंदि कयो वञे। ही ॾिसो था ही पाणी जेको आहे त डायरेक्ट सिधो गड़ी खैरे खे मां तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां थो सिधो उनखे हेठि कंदो। रेलवे ट्रैक है। रेलवे ट्रैक का पानी करीब ही थोड़ो जेको है अची पहुतो है। ही बाईपास उस्ताद मोहम्मद ऐं जैकाबाद जो मिलाईंदड़ पुल हुयो उन जे लाइ मां गुज़ारिश कयां थो ही जेको है त पाणी क्रॉसिंग थी रहियो आहे। को भी अमलदार इरीगेशन जो हुजे चाहे जेको है डिप्टी कमिश्नर जो हुजे या मुख्तियार कार हुजे उहो को भी हिन खे हथु लाइण जे लाइ तयार ही न आहे। उन्हनि जी प्लानिंग इहा आहे त गड़ी खेरो ॿुॾे। हाणे गड़ी खेरे खे ॿुॾाइण जे लाइ जेको आहे वरी प्लानिंग कनि था। पोइ हाणे जेको आहे त असां वस वारनि खे अपील था कयूं जेके भी आहिनि ख़ुदा जे वास्ते ॿियनि ग़रीबनि ते थोरो नज़र विझो। ही सामे बेगारी कैनाल है। ही मां तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां। ही उस्ताद मोहम्मद है। उस्ताद मोहम्मद रोड है। उस्ताद मोहम्मद रोड जो जेको आहे त हुननि ते बराबरि हाणे पाणी बीहजी वियो आहे। अगरि ही पाणी जेको आहे त इनखे हिते बंदि न कयो वियो त ही जेको आहे त सामे राइस मिलूं आहिनि इन्हनि खे सभिनी खे ॿोड़ींदो जेको आहे त गड़ी खेरे जे अंदरि पाणी दाख़िल थींदो।